बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उम्मीद आहे त सभु ठीक ठाक हूंदा। दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बाबति। ज़हर ज़िंदगी जे बाबति कुझु दोस्त चई रहिया आहिनि त सुभाणे छंछरु ॾींहुं ज़हर ज़िंदगी ड्रामो हलायो वेंदो। छा वाकई दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामो छंछरु ॾींहुं हलायो वेंदो या न, या आख़िरी डेट ड्रामे जी हलण जी कहिड़ी आहे, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां सभु कुझु। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे हिन चैनल खे वधि में सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक करणु विसारींदा। दोस्तों हलूं था पंहिंजे मेन वीडियो त दोस्तों कुझु माण्हू चई रहिया त छंछरु ॾींहुं ड्रामो ज़हर ज़िंदगी हलायो वेंदो। इहा ख़बर कूड़ी आहे छंछरु वारी, त छंछरु ॾींहुं जेको ज़हर ज़िंदगी ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों छंछरु ॾींहुं ज़हर ज़िंदगी ड्रामो न हलंदो ऐं हिन ड्रामे जी जेकी मुकमल तारीख़ हलण जी आहे उहा सूमर ते रखी वई आहे ऐं हीउ ड्रामो सूमर जो ते हलंदो। जीअं हलंदो आहे ड्रामो 2 ॾींहं तव्हांखे ख़बर आहे त छंछरु ऐं आचर जेको आहे ड्रामो न हलंदो आहे ऐं सूमर जी राति ते जेको 8:15 ते जीअं ड्रामो ज़हर ज़िंदगी हलंदो आहे उअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो हलायो वेंदो सिंध टीवी चैनल ते। दोस्तों उमेद कयां थो हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। महिरबानी।